अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक मिठू बाबा आला बोलो 12 इमाम चोॾहं मसूम पाठ नंबर 40। माण्हुनि उन दौर में हिदायत खे ख़वाहिश ॾांहुं मोड़े छॾियो हूंदो, पर हू ख़वाहिश खे हिदायत तरफ़ मोड़े छॾींदो, उन्हनि जी राय खे क़ुर तरफ़ मोड़े छॾींदो। हालांकि उन्हनि त क़ुर शरीफ़ खे टोड़े मरोड़े क़ियास ऐं राय जे ढेर ते लॻाए छॾियो हूंदो। उन हक़ जे डाईअ खां पहिरीं नौबत उन हद ताईं पहुची चुकी हूंदी जो जंग पंहिंजे पेरनि ते बीही रहंदी। माण्हुनि खे ॾंद निकितल ऐं ठण भरियल जिन जो खीरु शीरी ऐं ख़ुशगवार महसूलु थींदो, जंहिंजो अंजाम तलख़ ऐं नागवार थींदो। सुभाणे ऐं इहा सुभाणे तमामु वेझी आहे। हू अहिड़ियूं शयूं खणी ईंदो जिन खे तव्हीं नथा सुञाणो। हू समूरनि हुक्मराननि खां उन जे बदकिरदारनि जो मुआख़ज़ो कंदो ऐं ज़मीन उन जे साम्हूं पंहिंजे समूरनि लिकल ख़ज़ाननि खे खोले छॾींदी ऐं उन्हनि ख़ज़ाननि जूं कुंजियूं उन्हनि जे अॻियां रखी छॾींदी। हू तव्हांखे ॾेखारींदो त हक़ ऐं सदाकत वारी रवश कहिड़ी हूंदी आहे, ऐं हू दम तोड़े चुकियल किताब ऐं सुनत खे पहिरीं ज़िंदह करे छॾींदो। किताब ऐं सुनत खे ॿीहर ज़िंदह करे छॾींदो। आउं इहो मंज़र पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहियो आहियां त इहो अजल जो डाई अब्दुल मलिक बिन मरवान ॾांहुं इशारो शाम में बि ललकारे रहियो आहे ऐं कूफे जे अतराफ़ में पंहिंजा झंडा लहराए रहियो आहे ऐं चक पाईंदड़ उछड़ीअ वांगुरु उन ते हमिलो करण लाइ झुकियल आहे ऐं हिन जो वाट चीर फाड़ करण लाइ खुली चुको आहे ऐं हिन जूं पामालियूं तमामु घणियूं वधी वयूं आहिनि ऐं हू परे परे ताईं वधी वेंदड़ ऐं शद मद सां हमला कंदड़ आहे। बख़ुदा हू तव्हांखे ज़मीन जे अतराफ़नि में पखिड़े छॾींदो, एसी ताईं जो तव्हां मां तमामु थोरा माण्हू वञी बचंदा। जीअं अखि में सुरमूं तव्हीं ख़ौफ़ हिरास जे आलम में रहंदाओ, एसी ताईं जो अरबनि जो अकुल वारे पंहिंजे ठिकाणे ते अची तव्हीं मज़बूत तरीक़नि रोशन निशानियुनि ऐं उन जे वेझो अहद ते ॼमियल रहो जंहिंमें नबूअत जा पाइदार आसार आहिनि। ऐं तव्हांखे मालूम हुअणु घुरिजे त शैतान तव्हांखे क़दम ब क़दम हलाइण जे लाइ राहूं आसान कंदो रहंदो आहे। इमाम महदी अलैहिस्सलाम जी तबियत इमाम अली अलैहिस्सलाम जिन जी ग़ैबत बाबति तारीख़ जे वरक़नि ते हज़रात मसूमैन अलैहिस्सलाम जा फ़रमान हिन तरह पखिड़ियल आहिनि। फ़रमान इमाम हुसैन अलैहिस्सलाम मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़रमाईंदे ॿुधो त महदी अलैहिस्सलाम मुंहिंजे नस्ल मां हूंदो। फ़रमान इमाम ज़ैनुल आबिदीन अलैहिस्सलाम अल्लाह ताला क़ाइम अलैहिस्सलाम जे क़याम वक़्तु इस्लाम खे समूरनि दीननि ते ग़ालिब करे छॾींदो। फ़रमान इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलाम असांजे क़ाइम अलैहिस्सलाम जे ग़ैबत वारे ज़माने में तव्हांखे ईअं ॼाणियो वेंदो जीअं कणिक खे छाणे में छाणियो वेंदो आहे। फ़रमान इमाम जैफ़र सादिक़ अलैहिस्सलाम असांजे महदी अलैहिस्सलाम जे ज़हूर वारे वक़्त जो तइन कंदड़ कूड़ा आहिनि ऐं असांजे क़ाइम अलैहिस्सलाम जे ज़हूर खां पहिरीं तव्हीं शिया हिक ॿिए सां बेज़ार थी वेंदा ऐं तव्हांखे छा थियो वेंदे। फ़रमान इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जे ज़ाहिरी नेमत मां मुराद ज़ाहिर इमाम ऐं बातिनी नेमत मां मुराद इमाम ग़ैब आहे। असांजो क़ाइम अलैहिस्सलाम आबादनि खां जुदा तनहा ग़रीबुल वतन ऐं पंहिंजे पितर बुज़ुर्गवार जे खून जो बदिलो वठण वारो आहे। असांजे महदी अलैहिस्सलाम जी ग़ैबत वारे ज़माने में तमामु थोरा माण्हू ईमान ते बाक़ी वञी रहंदा। असांजे महदी अलैहिस्सलाम जे बारे में अकुल ऐं सम्झ मुतमिल नथी थी सघे। फ़रमान इमाम मुहम्मद
टकी अलैहिस्सलाम असांजे इमाम महदी अलैहिस्सलाम खे हुज्जत आल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लक़ब सां यादि कंदा करियो। जॾहिं ही टे नाला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अली अलैहिस्सलाम ऐं हसन अलैहिस्सलाम तरतीब वार अची वञनि त चोथों क़ाइम आल हूंदो, क़ाइम अलैहिस्सलाम हूंदो। असांजे तरतीब वार अची वञनि त चोथों क़ाइम अलैहिस्सलाम हूंदो। असांजे महदी अलैहिस्सलाम जे लाइ ज़मीन समेटिजी वेंदी, हर सख़्तु शइ नरम थी वेंदी ऐं संदसि असहाब अहले बदू जे तइदाद जेतिरा हूंदा। असांजो क़ाइम अलैहिस्सलाम जी ग़ैबत में उन जो इंतज़ारु करणु वाजिबु आहे। फरमान इमाम अली नकी अलैहिस्सलाम साहिबुल अमर अलैहिस्सलाम इहो हूंदो जंहिंजे आमद जो माण्हू इनकार कंदा। असांजे क़ाइम जो इनकार कंदड़ अहिड़ो ई आहे जहिड़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं समूरनि आइमा मसूमीन जो इनकार कंदड़। महदी अलैहिस्सलाम जे ज़हूर खां अॻु तव्हीं हिक ॿिए ते लहनत कंदा हो, मुंहं ते थुकंदा हो ऐं हिक ॿिए खे कूड़ो चवंदा हो। नाइब अव्वल इमाम ज़माना अलैहिस्सलाम जी ग़ैबत सुग़रा में हज़रत उस्मान बिन सईद उमरवी, हज़रत मोहम्मद बिन उस्मान बिन सईद उमरवी, हज़रत हुसैन अलैहिस्सलाम बिन रूह नूर बख्ती ऐं अबी हसन अली बिन मोहम्मद समरी संदन नाइबेन रहिया आहिनि। हिते असीं मुतहिल बाल जुल्द नंबर 2 सुफ़ो नंबर 503 फ़सुल 66 संदसि मुख़्तसिर तारफ़ तर्जुमो करे रहिया आहियूं। नाइब अव्वल हज़रत उस्मान बिन सईद उमरवी, उस्मान बिन सईद उमरवी इमाम ज़माना अलैहिस्सलाम जिन जो नाइब अव्वल आहे। हू इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम ऐं इमाम अली टकी अलैहिस्सलाम जो बि मुतमद वकील हो। हिन कुझु मुसलतनि ऐं सकीअ सबबि रोगन फ़रोश जो कमु इख़्तियारु कयो ऐं इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम जा शिया जेके अमवाल इमाम अलैहिस्सलाम जे लाइ आणींदा हुआ उहे हिन जे हवाले कंदा हुआ। हू पहिरीं उन्हनि अमवालनि खे पंहिंजे तिजारत में लॻाए छॾींदो ऐं पोइ उहे अमवाल इमाम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में पहुचाए ईंदो। अहमद बिन इसहाक़ कुमी खां रिवायत आहे त हिकु ॾींहुं आऊं इमाम अली नकी अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं अर्ज़ु कयुमि त या मौला मुंहिंजे लाइ हर वक़्तु मुमकिन न आहे जो आउं तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थियण जो शरफ़ हासिलु करे सघां। अगरि आउं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियण जो शरफ़ हासिलु न करे सघां त पोइ आउं कंहिंजे अटाट करियां। इमाम अली नकी अलैहिस्सलाम फरमायो त ही अबू उमरो उस्मान बिन सईद अमीन मोतबर ऐं सका आहे। ही तोखे जेकी कुझु बि चवे थो इहो मुंहिंजे पारां चवे थो ऐं जेकी कुझु तो ताईं पहुचाए थो इहो मुंहिंजे पारां पहुचाए थो। तूं हिन जी ॻाल्हि खे मञजांइ। उन ॻाल्हि खां पोइ जॾहिं इमाम अली नकी अलैहिस्सलाम जहिड़ी शहादत थी वई त आउं इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम जहिड़ी ख़िदमत में हाज़िर थियुसि ऐं खां साॻियो ई सुवालु कयुमि। मुंहिंजे सुवाल जे जवाब में इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम फरमायो त ही अबू उमरो उस्मान बिन सईद मुंहिंजे वाल्द ग्रामी जे नज़र में बि सकाउ ऐं मुंहिंजे नज़र में बि सका आहे। ही मुंहिंजे ज़िंदगीअ में या मुंहिंजी शहादत खां पोइ जेकी बि कुझु चवे थो इहो मुंहिंजे पारां हूंदो। अल्लामा मजलिसी बाज़ार अनवार में लिखे थो त इमाम हसन असगरीअ जी शहादत खां पोइ इमाम ज़माना अलैहिस्सलाम हिन खे पंहिंजे वकालत जे मनसब ते फ़ाइल कयो ऐं शीयनि जा सुवाल ऐं जवाब संदसि ज़रिए ई पहुचंदा हुआ। नाइब दोम हज़रत मोहम्मद बिन उस्मान बिन सईद उमरवी, मोहम्मद बिन उस्मान बिन सईद उमरवी ऐं उनजे वालिद जी इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम तौसीक़ फरमाई हुई ऐं फरमायो हो त इहो मुंहिंजे फ़र्ज़ंद इमाम महदी अलैहिस्सलाम जे वकीलनि मां आहिनि। जॾहिं मोहम्मद बिन उस्मान जे वालिद उस्मान बिन सईद जी रहलत थी
त मोहम्मद बिन उस्मान खे इमाम महदी अलैहिस्सलाम पारां हिकु तहज़ियत नामो मारियो वियो, जंहिंमें खेसि संदसि वालिद जे जाइ ते वकालत वारे मनसब ते फ़ाइज़ कयो वियो। मोहम्मद बिन उस्मान जी डॉक्टर उम्मे कुलसूम खां रिवायत आहे त मुंहिंजे वालिद फ़िक़ा जे मौज़ूअ ते कुझु किताब लिखिया, जिन में लिखियल मालूमात हिन इमाम हसन असगरी अलैहिस्सलाम, इमाम महदी अलैहिस्सलाम ऐं पंहिंजे वालिद खां हासिलु कई हुई ऐं पंहिंजे वफ़ात खां अॻु हिन उहे किताब हज़रत हुसैन इब्न रूह जे हवाले कया।